इस्लामाबाद हाई कोर्ट एवन फील्ड अल अजीजिया रेफरेंस में सज़ा मौतली लाए अगूड़े वज़ीर आज़म नवाज शरीफ जो अपीलू बहाल करे छॾियूं। दरख्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी। चीफ जस्टिस आमिर फारूक जी सरबराही में बरुकनी बेंच दरख्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। नेब पारां बि नवाज शरीफ जूं अपीलूं बहाल करण जी हिमायत कई वई। नवाज शरीफ अदालत में पेश थियो। मुस्लिम लीग नून जे अॻवाननि ऐं कारकुननि जो वॾो अंग हाई कोर्ट ॿाहिरां मौजूदु रहियो। गजा में इंसानियत जो क़त्लाम बंद न थियो। इसराइली फ़ौज जे 20 ॾींहं बि बमबारी जारी। 24 कलाकनि जे दौरान वधीक 500 फ़लस्तीनी शहीद। इसराइल जी बमबारी जे नतीजे में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग वधी 7028 थी वियो। 2913 ॿारड़ा ऐं 1709 औरतूं बि शामिल। इसराइल जे हमलनि में 50 यरगमाली बि मारिजी विया। गजा ताईं इमदाद जी पहुच लाइ जंग बंदी अणटर आहे। गजा में बिजली, पाणी, खुराक ऐं ॿारनि जी किल्लत आहे। फ़लस्तीनी परॾेही वज़ीर रियाज़ अल मालिकी चयो आहे त इसराइल जे इंतकामी जंग वॾी नुक़सानकार साबित थींदी। इसराइल गजा में 40 सैकड़ो इमारतूं तबाह करे छॾियूं आहिनि। तुर्किया इसराइली जारियत ते हाणे ख़ामोश न रहंदो। गजा ते इसराइली हमला हद पार करे विया आहिनि। ॿारनि जे क़त्लाम ते ख़ामोश नथा रही सघूं। तुर्किया जे सदर रजब तय्यब अर्दवान जो बयान। संदसि चवण आहे त ओलह जी ख़ामोशी इंसानियत जे लाइ शर्म जोगी ॻाल्हि आहे। ओलह इमदाद जे बदिरां जंगी जहाज़ उमाणे छॾिया। ओलह जा मुल्क इसराइली हमलनि जी हिमायत में रुधल आहिनि। पाक फौज दुश्मन कुवतुनि जी कोशिशुनि बावजूद दहशतगर्दी जो बहादुरी सां मुक़ाबलो करे रही आहे। हर पाकिस्तान जी हिफ़ाज़त वॾी अहमियत रखे थी। हिफ़ाज़त ऐं सलामती ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। अवाम जे लगातार सहकार सां कामयाबी मुक़दर बणिजंदी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी नेशनल सिक्योरिटी वर्कशॉप में शिरकत कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल। इलेक्शन कमीशन सदर डॉक्टर आरिफ अलवी जो मुल्क में आम चूंडनि बाबति बयान रद्द करे छॾियो। तर्जुमान मूजिबि चूंडूं कराइण बाबति इलेक्शन कमीशन जूं समूरियूं तयारियूं मुकमिल आहिनि। इलेक्शन मुलतवी थियण जो को बि इम्कान नाहे। तकबंदियुनि जो पहिरियों मरहलो मुकमिल थी चुको आहे। तकबंदियुनि ते एतराज़ दाख़िल थियण जो ॿियो मरहलो सुभाणे मुकमिल थी वेंदो। 30 नवंबर ते तकबंदियुनि जूं हतमी लिस्टूं शाया कई वेंदियूं। तकबंदियुनि बाद इलेक्शन शेड्यूल जो ऐलान कयो वेंदो। तहरीक इंसाफ अॻवाननि जी जमियत उलमा इस्लाम जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। PTI वफ़द पारां मौलाना फज़लुर रहमान सां संदसि सस जी लाॾाणे ते ताज़ियत। तहरीक इंसाफ जे वफ़द में क़ौमी असम्बली जो अॻूणो स्पीकर असद कैसर, अली मोहम्मद खान, बैरिस्टर सैफ ऐं जुनैद अकबर शामिल। ज़रियनि जो चवणु आहे त मुलाक़ात जे दौरान मुल्क जी सियासी सूरतहाल जे हवाले सां बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। जो यहाँ पर रहना इलीगल रह रहे कि वो वॉलंटियर रिटर्न का हमारा टाइम 1 नवंबर तक है। वो वॉलंटियर रिटर्न पे जाएं, बजाय इसके कि हम सख्ती करें। हम उसमें ज़ाहिर है हमने जियो फेंसिंग कर ली है। वो कहाँ पर है हमने आइडेंटिफाई कर ली है और हमें मालूम है कि वो कहाँ पर है। वो देहातों में है पाकिस्तान के, वो पाकिस्तान के मेट्रोपॉलिटन सिटीज़ में है, वो पाकिस्तान के डिफरेंट छोटे शहरों में, छोटे कस्बों में है, दूर दराज देहातों में है। हमारे पास मुकम्मल रियासत के पास नो हाउ है कि वो कहाँ पर है। हम सिर्फ बात करें कि जो इलीगल लोग यहाँ पे रह रहे हैं, जो लीगल फ्रेमवर्क में आना चाहता है, जो इनकरेज कर रहे हैं कि वो वीज़ा लेकर आए, हमारे भाई हैं, हम उनको फैसिलिटेट करेंगे, वो हमारे मेहमान होंगे। गैर कानूनी परॾेहनि बाबति प्लान खे हथमी शिकल ॾेई छॾी आहे। 1 नवंबर खां पोइ गैर कानूनी तरसियल परॾेहनि वारे मामले ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। केर बि गैर कानूनी परॾेहनि खे पनाह ॾींदो त सख़्तीअ सां मुंहुं ॾींदासीं। गैर कानूनी परॾेहनि जी जियो फेंसिंग करे वरिती आहे। असां वटि मुकमल ॼाण मौजूदु आहे। निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर सरफराज़ बुगटी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस।
चवे तो असांखे ख़बर आहे त गैर कानूनी परडेही कहिड़े ॻोठ ऐं कहिड़े शहर में आहिनि। रज़ाकाराने तौर ते वापसि वेंदड़नि जी हौसला अफ़ज़ाई कई वेंदी। गैर कानूनी तरसियल परडेही 50,000 रुपयनि खां वधीक जी रक़म नथा खणी वञी सघनि। जिन परडेहनि वटि के दस्तावेज़ न आहिनि, पहिरें मरहले में उन्हनि परडेहनि खे कढियो वेंदो। सिंध जी निगरान हुकूमत 1 नवंबर खां गैर कानूनी परडेहनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो ऐलान करे छॾियो। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ जो चवणु आहे त असां परडेहनि जी बहितरीन महिमान नवाज़ी कई। असां रजिस्टर्ड थियल परडेहनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पिया कयूं। गैर कानूनी तौर तरसियल परडेहनि जी मदद कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। परडेहनि जी जेका महिमान नवाज़ी करणी हुई करे छॾी, हाणे रिआयत न थींदी। गैर कानूनी अफ़गान पनाहगीरनि जी वापसीअ जो फ़ैसिलो सिक्योरिटी ऐं मईशत ख़ातिर कयो आहे। गैर कानूनी अफ़गाननि जी वापसीअ ते अफ़गानिस्तान जी अबूरी हुकूमत खे एतमाद में वरितो आहे। 1 नवंबर खां गैर कानूनी परडेहनि खे डिपोर्ट या गिरफ़्तार कयो वेंदो। परडेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़ोहरा बलोच जी हफ़्तेवार ब्रीफिंग। परडेही तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान अहिड़ी फ़लस्तीनी रियासत जो हामी आहे जंहिंजो गादी वारो हंधु अल-क़ुद्स शरीफ़ आहे। उमीद आहे त जनरल असेंबली जे इजलास में जंगबंदीअ ते अॻभराई थींदी। पाकिस्तान यूक्रेन खे के बि हथियार फ़राहम नाहिनि कया। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत इरशाद रांझाड़ी क़तल केस जे मुख्य जवाबदार रहीम शाह खे 6 साल कैद ऐं 1 लख रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत जवाबदार तौर नामज़द DSP शौकत शहाणी ऐं सब इंस्पेक्टर रियाज़ आमिर बेडोही करार। माड़ी जलबानी सान्हे जे जांच बाबति जुडिशियल इंक्वायरी कराइण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत रिमार्क्स न त सेशन जजिस माज़ीअ में सुठी इंक्वायरी कई आहे, कंहिं सेशन जज खे मुक़रर करियूं था। हाई कोर्ट जे जज जी इंक्वायरी बाबति हिकु दरख़्वास्त वॾे वज़ीर खे बि मानी वञे, शायदि हू उन ते गौर करे। दरख़्वास्त गुज़ार वकील जलबानी सान्हे बाबति ह्यूमन राइट्स कमीशन जी रिपोर्ट पेश करे छॾी। कमीशन जी रिपोर्ट मूजिबि ताक़त जो गैर कानूनी इस्तेमालु कयो वियो। अदालत ह्यूमन राइट्स कमीशन जी रिपोर्ट खे अदालती रिकॉर्ड जो हिस्सो बणाए छॾियो। अदालत 1 नवंबर ताईं केस जी ॿुधणी मुलतवी कंदे ईंदड़ ॿुधणीअ ते जांच ऑफिसरनि खे रिकॉर्ड समेत तलब करे वरितो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर घोटकी जे कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध ऐं पंजाब जे निगरान वॾनि वज़ीरनि जी सदारत हेठि कचे जे धाड़ियलनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन बाबति CM हाउस कराची में इजलास। कहिड़ियूं पुलिस चौकियूं सिंध ऐं पंजाब जे कचे में पोज़ीशन वठंदियूं। इजलास में फ़ैसिलो कचे में मोबाइल फ़ोन जी सहूलियत खे कमज़ोर कयो वेंदो। ऑपरेशन जी हिकमत अमली खे हतमी शक्ल ॾियण लाइ जल्द हिकु ॿियो इजलास घुराइण जो फ़ैसिलो। सिंध जो अवाम निगरान हुकूमत जे करे ॾुखियाईनि जे वर चढ़ी वियो आहे। निगरान हुकूमत जो वक़्तु वधियो त मसइला पैदा थींदा। इलेक्शन कमीशन तुर्त चूंडुनि जो ऐलान करे। मुराद अली शाह जी इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त सॼे मुल्क में चूंडूं हिक ई ॾींहं ते थियणु घुरिजनि। चूंडुनि जे लाइ जनवरी जे आख़िर जी तारीख़ ॾेई छॾियो, बेचैनी घटिजी वेंदी। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर चयो त नूरियाबाद पावर प्रोजेक्ट सां सस्ती बिजली फ़राहम करे रहिया आहियूं। बोर मुतासिरनि जा 4 लख घर ठही चुका आहिनि। वर्ल्ड बैंक रिपोर्ट में चयो आहे त सिंध हुकूमत बोर बाद बहितरीन कमु कयो। जजनि ख़िलाफ़ शिकायतुनि जे मामले ते चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास तलब करे वरितो। काउंसिल जो इजलास सुभाणे सुबुह 11:30 वॻे थींदो। जस्टिस मुज़ाहिर नक़वी समेत ॿियनि जजनि ख़िलाफ़ शिकायतूं सुप्रीम जुडिशियल काउंसिल में आयो हुयो। सिंध जे निगरान हुकूमत पारां मुख़्तलिफ़ खातनि में बदिलियूं ऐं मुक़ररियूं। रफ़ीक मुस्तफ़ा शेख सेक्रेटरी सोशल प्रोटेक्शन ऐं मोहम्मद अब्बास बलोच मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू मुक़र्रर।
एजाज शाह के एग्रीकल्चर प्राइस एंड सप्लाई खाते जो सेक्रेटरी मुकर्रर कयो वियो। नोटिफिकेशन जारी। मदेजी पुलिस अगवा थी वियल 6वीं क्लास जी शागिर्दियाणी खे बाज़ियाब कराए वरितो। शागिर्दियाणी ताहिरा शेख खे बाज़ियाब कराए मदेजी थाणे ते आंदो वियो। बाज़ियाब थियल शागिर्दियाणी ॿुधायो त हू क़ुरान शरीफ़ पढ़ण लाइ मदरसे वञी रही हुई त कार में सवार मुनी भुट्टो खेसि अगवा करे खणी वियो हो। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत जान मोहम्मद महर जे कत्ल केस जे जांच ऑफिसर के रूपोश जवाबदारन के गिरफ्तार करे 7 नवंबर ते अदालत आॾो पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। जांच ऑफिसर अदालत खां रूपोश जवाबदारन जी गिरफ्तारी लाइ मोहलत घुरी वरिती। जांच ऑफिसर अब्दुल कुदूस कलवड़ अदालत खे आगाही ॾिनी त फरियादी धुर कत्ल केस में वधीक 3 नाला शामिल करण लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। जवाबदारन के गिरफ्तार करे पेश कयो वेंदो। जांच कंदड़ JIT तरफां अञा ताईं जांच मुकमल नाहे कई वई। लाड़काणे में रिटायरमेंट जी दरख़्वास्त मंज़ूर न थियण ते पुलिस एहलकार थाणे अंदर पाण खे पेट्रोल हारे बाहि छॾी। इलाहाबाद थाणे ते 3 सालनि खां ड्यूटी कंदड़ एहलकार मोहम्मद याकूब खे गणती जोगी हालत में चांडका अस्पताल मुंतकिल कियो वियो। संदसि 50 सैकड़ो जिस्म सड़ी वियो। पुलिस मूजिब एहलकार मोहम्मद याकूब 4 महीना अॻु रिटायरमेंट लाइ SP ऑफिस में दरख़्वास्त जमा कराई हुई। मंज़ूर न थियण ते मायूसी सबबि अहिड़ो क़दम खंयो। बावड़े भरसां रौंती जे कचे में कार इल्ज़ाम हेठि मुड़स पंहिंजे ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार मोर शर कार इल्ज़ाम हेठि माई मरियम शर खे क़त्ल करे छॾियो। बाद में जवाबदार किराए ते मोटरसाइकिल हलाईंदड़ पोरियत खे क़त्ल कयो। मुंजो दड़ो भरसा ॻोठ मेंद्रा में 50 रुपयनि जे मामले तां जुड़ेजा बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। हिकु जड़ो क़त्ल। 3 जवाबदारनि 50 रुपया न ॾियण तां 45 वरियनि जे गुलाब जुड़ेजो खे डाटा हणी क़त्ल करे छॾियो। ख़तर जी अदालत भारतीय नेवी जे 8 अॻूणनि एहलकारनि खे मौत जी सज़ा ॿुधाए छॾी। भारतीय परॾेही विज़ारत सज़ाउनि जी तस्दीक करे छॾी। भारतीय नेवी जे अॻूणनि एहलकारनि खे ख़तर ख़िलाफ़ इसराइल जे लाइ जासूसीअ ते उमाणियो वियो हो। अमेरिकी रियासत मेन जे शहर ल्यूस्टन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फायरिंग 22 ॼणा मारिजी विया। फायरिंग जे वाक़े में 50 खां 60 माण्हू ज़ख़्मी। हमलो कंदड़ होटल, लोकल बार ऐं अलमार्ट डिस्ट्रीब्यूशन सेंटर खे निशानो बणायो वियो। हमलो कंदड़ जवाबदार जी सुञाणप रॉबर्ट टोड थी। हमलो कंदड़ जी तस्वीर बि जारी। माण्हुनि खे घरनि मां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत। इस्पतालुनि में एमरजेंसी लागू। श्रीलंका हथां शिकस्त। इंग्लैंड जो सेमीफाइनल में पहुंचण ॾुखियो बणिजी वियो। ICC वर्ल्ड कप जी 5वीं मैच में श्रीलंका दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड खे 8 विकेटुनि तां हाराए टूर्नामेंट जी ॿी कामयाबी सहेड़े वरिती। लिंकन टाइगर्स इंग्लिश टीम तरफ़ां मिलियल 157 रन्सुनि जो हदफ़ 2 विकेटुनि जे नुक़सान ते पूरो करे वरितो। श्रीलंका जे बैटर पैथम नंसाका 77, विक्रामा 65, मैंडिस 11 ऐं परेरा 4 रन्सूं स्कोर कयूं। इंग्लैंड पहिरियों बैटिंग कंदे 34 ओवर में 156 रन्सुनि ते ढेर थी वई। इंग्लिश बैटर जॉनी बेयर स्टीव 30, डेविड मिलान 28, जो रूट 3, बटलर 8, लिविंगस्टन 1 ऐं मोइन अली 15 रन्सूं ठाहियूं।